मीरपुरठورو वेझो ॻोठ गुल मोहम्मद राहू में 16 सालनि खां मंज़ूर थियल स्कूल जी इमारत ठही न सघी। समाजी वर्कर जोड़ी पंहिंजी मदद पाण तहत वण हेठां ॿारनि खे तइलीम ॾियण ते मजबूर। मीरपुरठورو वेझो ॻोठ गुल मोहम्मद राहू जे प्राइमरी स्कूल खे मंज़ूर थिए 16 साल गुज़री विया, पर अॼु ताईं स्कूल जी इमारत ठही न सघी। न वरी मंज़ूर थियल स्कूल में उस्ताद मुक़रर थी सघियो आहे। जंहिंखां पोइ ॻोठ जे समाजी वर्कर जोड़ी अमरीन राहू ऐं संस मुड़ुसु गुल राहू वण हेठां स्कूल क़ाइमु करे ॻोठ जे ॿारनि खे पंहिंजी मदद पाण तहत पढ़ाइणु शुरू कयो आहे। इन हवाले सां समाजी वर्कर अमरीन राहू पंहिंजे मुड़ुसु गुल राहू ऐं स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि सां गॾु काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 16 सालनि खां स्कूल जी इमारत मंज़ूर थियल आहे, पर तइलीम खाते जे लापरवाही ऐं ग़फ़लत सबबि अॼु ताईं स्कूल जी इमारत ठही न सघी। न वरी मंज़ूर थियल स्कूल में को उस्ताद मुक़रर थी सघियो आहे, जंहिंजे करे हुननि ॻोठ जे ॿारनि जी तबाह थींदड़ मुस्तक़बिल खे बचाइण लाइ हुननि पंहिंजी मदद पाण तहत वण हेठां स्कूल क़ाइमु करे वरितो आहे ऐं 16 सालनि खां ॿारनि खे वण हेठां तइलीम ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो तइलीम खाते जे कामरनि केतिरा ई भेरा संदन वण हेठां हलंदड़ स्कूल जो दौरो करे वॾा ऐलान कया, पर अञा ताईं उन्हनि ऐलाननि ते अमल थी नाहे सघियो। हुननि सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह, तइलीम वारे सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी तइलीम खां मुतालबो कंदे चयो त ॻोठ गुल मोहम्मद राहू प्राइमरी स्कूल जी इमारत ठाहिराइण सां गॾोगॾु उस्ताद ऐं फर्नीचर फराहम करे सवें ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। आकाश ज़ौर, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, मीरपुरठورو।